तावीज़नि जी तलाश करणु। नफ़ो ऐं नुक़सान, ख़ैर ऐं शर सभु अल्लाह जे पारां आहिनि। अल्लाह तबारक व तआला जीअं चाहींदो आहे तीअं थींदो आहे। अॼुकल्ह माण्हुनि खे ॾिठो वियो आहे त अक्सर माण्हुनि जो ईमान ऐं यकीन सॻनि, दाॻनि, छंडनि, फीणनि ऐं जादू, जिन्नात कार इल्म ते वञी बीठो आहे। केतिरा ई मुस्लमान हिंदुनि कोलियुनि अॻियां हथ जोड़ियो तावीज़नि लाइ बीठा आहिनि। औरतुनि में इहा बीमारी आम थी वई आहे त जादूगरनि वटि ॾिसो त औरतुनि जा मेला मतल आहिनि। माण्हू पंहिंजे गमनि ॾुखनि जी आसानी अल्लाह पाक खां मतिलबु अल्लाह तबारक व तआला खां तलब करण बजाए नजूमियुनि खां तलब कंदा आहिनि, जेके पाण मोहताज ऐं आजिज़ हूंदा आहिनि। मुस्लमाननि खे अहिड़नि कमनि खां बचणु घुरिजे जिन खे अल्लाह ऐं उन जो हबीब प्यारो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पसंदि नथो करे। हिकु हदीस शरीफ़ में आहे त जेको शख़्स के ग़ैब जी ख़बरूं कंदड़, हथ ॾिसण वारे, ढारे विझंदड़ या नजूमी वटि आयो ऐं उन जी ॻाल्हियुनि खे सचो सम्झियाई त जेको दीन क़ुरान मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल कयो वियो आहे उन सां कुफ़र कयाई। किताब जो हवालो घरई घर वारा, सुफ़ो नंबर 344। त असांखे तावीज़ उहे वठणा खपनि जेके क़ुरान मजीद मां हुजनि। जेकॾहिं को आलिम, को मुफ़्ती क़ुरान मजीद मां का आयत लिखी ॾिए थो शफ़ा जी, त उहो बिल्कुलु करे सघे थो, उन मां शफ़ा थी सघे थी। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम असहाबनि खे ॾिना बचनि जे लाइ। बाक़ी जेकी तावीज़ आहिनि, जेके कारो इल्मु आहे या जादू आहे, या जेके औरतूं कराए घरनि घरनि जा तबाह कनि था घर, या रिश्तनि खे टोड़ियो सोड़ियो कनि था, या के रिश्ता टुटनि था, के ठहनि था, इहे तावीज़ करणु हरगिज़ जाइज़ न आहे, गुनाह आहे। उन सां अॻिते हली नुक़सानु थींदो, पंहिंजा घर तबाह थींदा, इहो गुनाह जो कमु आहे। त नजूमियुनि वटि या तावीज़नि वटि के बि हुजनि, XYZ जेके बि हुजनि, मियाजी हुजनि, मुला हुजनि, या ई पंहिंजो तावीज़ खोर हुजनि, या ग़ैर मुस्लिम हुजनि, त उन्हनि वटां हरगिज़ इहे तावीज़ न करणु खपनि। बाक़ी क़ुरान मजीद जा तावीज़, क़ुरान मजीद जा नक्श, क़ुरान मजीद जूं आयतूं के शफ़ा जे लाइ, के तंदुरुस्ती जे लाइ, ॿिनि खे विढ़ंदड़ खे पाण में ठाह जे लाइ, को सुठो कमु थियण जे लाइ, पोइ क़ुरान मजीद मां तव्हांखे ॾिए थो अमल, त इहो बिल्कुलु जाइज़ आहे, इहो फ़ाइदो बि ॾींदो। छो क़ुरान मजीद ई असांजो अल्लाह जो पाक क़ुरान मजीद किताब आहे जेको असां उन में जा फ़ाइदो हासिलु करियूं था। त अल्लाह पाक दुआ क़ुरान जे मुतलिक़ अक़ीदो यकीन रखणु खपे। बाक़ी ग़ैर मुस्लिमनि जे रस्मनि, ग़ैर मुस्लिमनि जे अॻियां हथ ॾिगारणु, उन्हनि जे अॻियां मोहताजी सां झुकण खां अल्लाह पाक असांखे महफ़ूज़ फ़रमाए। वाख़िर दवाना।